अस्सलाम वालेकुम। अज असां कुछ सिंधी जा अहिड़ा अखर आहिनि उहे पढ़ंदासीं जेके जोड़नि में आहिनि। उन्हनि जूं कुझु शक्लियूं हिकु जहिड़ियूं बि आहिनि ऐं आवाज़ बि हिकु जहिड़ो आहे, पर उन्हनि में फ़र्क़ु बि आहे। ठीकु आहे, जीअं हिकिड़ो जोड़ो हीअ आहे। ठीकु आहे, इन्हनि में ऐं ॿियो साॻी साॻी हीअ बि आहे। हिन जे आवाज़ में ऐं हिन अखर जे बि आवाज़ में बि फ़र्क़ु आहे। ऐं ॿियो हीअ आहे, हीअ बि आहे, हिन में बि फ़र्क़ु आहे। हिकिड़ो हीअ आहे, हीअ आहे। ठीकु आहे, हिननि में बि फ़र्क़ु आहे। ऐं हीअ आहे, हीअ आहे। ठीकु आहे, हीअ जोड़ो आहे, हिन जोड़े जे आवाज़नि में बि फ़र्क़ु आहे। अच्छा, हिकिड़ो हीअ आहे, हिकिड़ो हीअ अखर आहे। ठीकु आहे, बाक़ी अखर अहिड़ा काफ़ी ॿिया बि आहिनि जंहिंजा तलफ़ुज़ माना उच्चारण उन्हनि अखर खे उच्चारण में वठण में असांखे फ़र्क़ु महसूसु थिए थो, पर आवाज़ उन्हनि जो हिकु जहिड़ो हिकिड़ो ई हूंदो आहे। ठीकु आहे, उन्हनि में कुझु अखर हीअ आहिनि, जीअं ते तारो आहे, हीअ आहे, पर हिननि में फ़र्क़ु आहे। हीअ ते तारो ते पढ़बो, हिन खे तोय पढ़बो। ठीकु आहे, हिन में फ़र्क़ु आहे। पर ऐं कुझु ॿिया अहिड़ा हीअ ज़ाल ज़रो आहे, हीअ ज़ा आहे, हीअ ज़े ज़ंजीर आहे, हीअ ज़े जो आवाज़ आहे, हीअ ज़्वाद आहे, हीअ ज़ोय आहे। अहिड़े में कुझु हीअ अहिड़ा अखर आहिनि जंहिंजूं तस्वीरुनि में फ़र्क़ु आहे, पर हिननि जे आवाज़ में को अहिड़ो ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। ठीकु आहे, हिकिड़ो ई ज़ अची सघे थो, पर हीअ कुझु अहिड़ा जोड़ा आहिनि। हीअ हिकिड़ो, ॿ, टे, चारि, हीअ 5, हीअ अहिड़ा जोड़ा आहिनि। इन्हनि जे आवाज़ में बिल्कुलु फ़र्क़ु आहे। ठीकु आहे, असां 1 बाय 1 इन जो आवाज़ ॿुधंदासीं। ठीकु आहे, जी हीअ आहे दाल दर द। ठीकु आहे, पर हीअ आहे धाल धोबी, थोरो गरो आवाज़ आहे। धाल ध, वो द आहे, ये द आहे, हीअ आहे ध। ठीकु आहे, अहिड़नि में हीअ आहे डे डेल, हीअ ढाल ढगो, हीअ डे आहे, ड आवाज़ आहे। ठीकु आहे, छा आहे ड, हीअ आहे ढ। पावर ऑफ थी है, मोबाइल पावर ऑफ थी है। मोबाइल स्लाइड डाउन टू पावर ऑफ। अच्छा, ओ इनके जोर लगो है। ओके, जी ड ये ढ, ये फे फानोस, फे बीतो, ये फे फानोस, फे फानोस फे, पर ये फे चप्पन जे 12 आवाज निकल फे, खाली फे, ये फे, ये फे। ठीक है, ये गाफ गले है, गाफ ग है, पर ही ग है, ये गऊ ग। ठीक है, ये ग, ये ग। एडन में हिंदन फर्क है, ये है हजाम, ये आदम सॉरी खच्चर, ये खच्चर है, ये खे खट्टा है, ये खे खच्चर, जी खंगर पान करना है, उन्हें आवाज से खे खच्चर है। ठीक है, पर ही सिंपल खे खट, खे खे खे। ठीक है, बाकी ही काफ कुत्तो, काफ कला में काफ कुत्तो, ये बड़ा अखर जेके मुख्य तंजा समझ कोन आए थी सके, इन्हनि जी आवाज़न में फर्क हो जाए। ठीक है।